मुराद अहमद, चेयरमैन मूसा जामोट साहब, अनवर जामोट साहब, यूसी सदर करीम बश, जनरल काउंसलर उम्मीदवार कामरेड साहब, असलम साहब, सामू वेठल मोज़िज़ीन नौजवानों, अस्सलाम वालेकुम। सभिनी खां पहिरीं अवां जो तोराए थो आहियां, असांखे मान ॾिनो, इज़त ॾिनो। अॼु असां आयासीं बल्दियाती इलेक्शन, पहिरीं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत कई आहे, हमेशह पीपल्स पार्टी सां गॾु रहिया आहिनि। पोइ 3-4 दफ़ा मुलतवी थियण खां बाद हाणे वरी 15 जनवरी ते इलेक्शन आई, त मूंखे उमेद आहे त हर इलेक्शन में, जनरल इलेक्शन में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के सपोर्ट किया। बाई इलेक्शन में जो मुर्तज़ा साहब अल्लाह जन्नत नसीब करे कोरोना वायरस के करे शहीद थी वियो, तो उनके बाद उनके फर्जंद के पार्टी टिकट दिनों, सभी मानू उनकी बाबीली करे उनके कामयाब करायो। हाँ हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी के वोट दिनों, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी भी के कदे भी मायूस कोन कंदी। जे हर मसले जो हल पाकिस्तान पीपल्स पार्टी ही कंदो आहे। ही न त सिर्फ़ असां इलेक्शन के माहौल में अचूं या इलेक्शन के टाइम अचूं, पीपल्स पार्टी जा वर्कर, पीपल्स पार्टी जा मानू हर वक्त सां बाबीली हूंदा आहिनि। गमी खुशी में इतने जेके भी कम थी वियो आहे, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी करायो। इन खां पहिरीं ॿिया भी मानू ईंदा आहिनि इलेक्शन के वक्त, मानून के वक्त वोट वठन, पर वोट का बाद इलाके में न कंहिं खुशी में न को मसले में सां गॾु कोन बीहंदा आहिनि। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर, यूसी जो सदर हुजे या जिम्मेदार मुंतखब नुमाइंदा MNA MP जे सां गॾु हमेशह रहिया आहिनि। हिते जा इशूज़ असांजा इशूज़ आहिनि, हिते जेके भी कम थिए ही असांजी को हैसियत न, हैसियत इस तरंगे झंडे जो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन आहे, जेको हर मोहल्ले गली में कम कराईंदा आहिनि। ही अवां जो फ़र्ज़ आहे, हक़ आहे, अवां कोई एहसान कोन था कयूं, ही अवां जो राइट आहे। हिते जा मसला जेके भी आहिनि हल करणु खपनि, ऐं जेके रहियल आहिनि इंशाअल्लाह वो भी पाकिस्तान पीपल्स पार्टी हल कराईंदी। हिते जा इशूज़ आहिनि दुकान वारनि जा, त मूं उन्हनि खे यकीन ॾियारियां थो त दुकान तव्हांजा इंशाअल्लाह सुभाणे मां SSP साहब सां मिली करे ही तव्हांजो इशूज़ जेको सीरियस इशूज़ आहे इनखे सॉर्ट आउट कराईंदासीं। ही अवांजो रोज़गार आहे, रोज़गार के खिलाफ़ कॾहिं भी पीपल्स पार्टी कंहिंजो रोज़गार बंद न करायो, न रोज़गार खां कंहिंखे कढियो आहे। पीपल्स पार्टी हमेशा रोज़गार ॾिनी आहे ऐं आइंदा भी ॾींदो। त मूं अवां खां उम्मीद कयां थो कि 15 जनवरी जे ॾींहुं हिकिड़े चीज़ जी तकलीफ़ आहे, उन ॾींहुं वोटिंग रेशो कास्ट करायो, पंहिंजे वोट के ज़ाया न कयो। ही न त हुजो तो मां वोट नथो खटियल 100% पंहिंजी वोटिंग रेशो कास्ट करायो, पोइ ही असांजी कामयाबी हूंदी। त हिते जा मसाइल इंशाअल्लाह अवां सां मिली करे, जिन 4 साल जिला काउंसिल जो चेयरमैन हो, पीपल्स पार्टी अवां जी ताक़त सां चेयरमैन थियो आहे, हिते जा मसला हल कया आहिनि। त इंशाअल्लाह अॻिते भी अवां जा जेके इशूज़ आहिनि, सेवरेज पानी जा इशूज़ आहिनि, त इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हल कंदी। ऐं वरी मां वॾेरो रियान जामोट साहब जो मशहूर आहियां, जेको अची माण्हुनि ऐं मोज़िज़िन खे घुराए असांजी मान में रखियो आहे। तमामु दोस्तनि जो मशहूर आहियां। थैंक यू। जीए भुट्टो।